मां विहांव खां पोइ हनीमून ते वियोमांसि वठी करे हुनखे। जॾहिं पहाड़ तां लहूं पिया त मुंहिंजो पेर तिरकियो। मुंहिंजो पेर तिरकियो त मां किरण सां बचियुसि। त मां घरवारी सां पुछियो, मान ले मां किरी पवां, मूंखे कुझु थी पए हा त पोइ छा थिए? पोइ रोअण लॻी। चई है नओं नओं विहांउ थियो आहे, हनीमून ते आहियूं, तव्हां ईअं था पुछो। मां चयो मान ले कुझु थी वञे हा त पोइ तूं छा करीं हा? छी पोइ त मां छा कयां, मां पंहिंजी नंढी भेण वटि रहां वञी करे। मोटूं पिया लहूं पिया त हुन जो पेर तिरकियुसि। त हुन मां खां पुछई, अगरि मूंखे कुझु थी वञे हा त पोइ तव्हां छा कयो? मां चयो मुंहिंजो वीचार बि तुंहिंजी नंढी भेण सां गॾु ई रहणु। जिन ताड़ियूं वॼाइनि उन्हनि जा बि वीचार हुननि सां मां सां मिलंदा जुलंदा आहिनि। इहो थींदो आहे, लॻंदो आहे न कि भाई इन जे अलावा ॿियो छा था करे सघूं। अदा ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहंदा कयो।